अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां ॾोकरी मां ख़बर शेयर कंदा हलूं। ॾोकरी मौजूदु दड़ो एयरपोर्ट रोड ते कार जो मोटरसाइकिल खे ज़ोरदार टक्कर जे नतीजे में ॻोठ आदम जो भंडोजा रहवासी ॿ ॼणा मोहम्मद अमीन पुट मोहम्मद सुलेमान कलोड़ो बैग मोहम्मद पुट मोहम्मद ठार ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे एयरपोर्ट पुलिस ॾोकरी जे अस्पताल खणाए आई, जिते शुरूआती इलाज ॾिनो वियो, जॾहिं त शदीद हालत नाज़ुक हुजण सबबि ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे लाड़कान अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जॾहिं एयरपोर्ट पुलिस कार ड्राइवर मोहम्मद मुराद भंड, जेको मीरो खान चौक जो रहवासी आहे, जंहिंखे ज़ख़्मियुनि सां गॾु इलाज लाइ मोकिलियो वियो आहे, जॾहिं एयरपोर्ट पुलिस कार खे थाणे ते बीहारे छॾियो आहे। ओॾां पुलिस जो चवणु आहे त जेसिताईं कार ड्राइवर ज़ख़्मियुनि जो इलाज मुकमल न कराईंदो ऐं ज़ख़्मियुनि सां मुंहुं न ॾींदो, तेसिताईं कार ऐं ड्राइवर असांजे तहवील में आहिनि। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।